नासिक घोटकी में सावंद सुंदराणी तकरार तां वधीक हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफोन लाइन ते आहे एहसान कलवर। जी एहसान, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, घोटकी के कच्चे वारे इलाके आंदल सुंदराणी थाने की हद जानण वासो में सुंदराणी सावंद तकरार तां बहराम सावंद के सुंदराणी बिरादरी के हथियार बंदन अगवा करण बाद वीडियो वायरल करे उनके कत्ल कर छड़ियो है, जंहिंजो लाश भी जेका सुंदराणी बिरादरी के हथियार बंदन वट आहे सावंद बिरादरी के लाश ॾियण का इनकार कर छड़ियो है। पुलिस जो यो चवण है तो सुंदराणी बिरादरी जो जेको ट्रैक्टर हिकिड़ो फुर थियल हुयो, इहा उन्हनि डिमांड कई है तो जेसी वो ट्रैक्टर वापस न कयो वेंदो तो ही जेको लाश है बहराम सावंद जो उन्हनि खे वापस न ॾिनो वेंदो। आख़िरी तलान ते जेको लाश है वो उते सुंदराणी बिरादरी के हथियार बंदन वट कच्चे वारे इलाके में मौजूद है। पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी चुकी है, पर आख़िरी तलान ते लाश न हथ करे सघी है। जी एहसान, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील का आगाह करण जे लाइ।